दौदापुर भरसा गोठ मिठल कटोहर जे रहवासी पोरियत गौस बख्श कटोहर जा ट्रेनिंगर मुनवर अली मीर हसन अब्दुल गफूर पुरस्कार नमूने बीमारी में मुब्तला हुजण सबब घुमण फिरण खां लाचार बणियल आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे दौदापुर मां बशीर अहमद कटोहर। इन वक्त असीं मौजूद आहियूं दौदापुर भरसा गोठ मिठल कटोहर में, जिते पोरियत गौस बख्श कटोहर जा टे नींगर जो पुरस्कार नमूने बीमारी में मुब्तला थी घुमण फिरण खां लाचार बणिजी विया आहिनि। हिते असां उन्हनि जे वालिदनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। आहे त मुंहिंजा माज़ूर आहिनि 8 सालनि खां बाद माज़ूर थी विया आहिनि। मां कराची खणी विया आहिनि, किथे बि मुंहिंजो कोई मदद कंहिं न कयो। हिकिड़ो नंढो इन्हनि जे गॾु बीमार थियो आहे, उन खे मां खां डॉक्टर ग़ुलाम सरवर मल्हा लाड़काणे जो आहे, उन मां खां 1,30,000 वठी उन खे छॾाए ॾिनो। हाणे हिननि जे लाइ मां खां उहा घुरे थो 6.5 लाख रुपया घुरे थो हिन माज़ूरनि जे लाइ। चई हाणे तव्हांखे इलाज यूनानी डॉक्टर आहे, मुकमिल मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो छॾाए ॾिनई। हाणे मां ग़रीब वटि पोरियत वटि काश न, मां पोरियो करे हिननि जो बि पेट गुज़र कंदो आहियां। मुंहिंजो कुराड़ी माउ आहे, उहो बि माज़ूर आहे, उन जे लाइ बि बचनि लाइ हाज़ुर आहियां। महिरबानी करे सरकार मुंहिंजी मदद करे। मां माज़ूर आहियां, मुंहिंजी कोई मदद करे वञे, मुंहिंजे ख़ुदा वास्ता खुदा कारणी मुंहिंजो मदद कयो। माज़ूरनि जो मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, माज़ूरनि जो मदद कयो। ॿारड़ा माज़ूर अथसि, तव्हां सिंध वारा मदद कयो। माल हुयसि, ॿनी हुयसि, हिन सगीरनि जे मथां सभु पंहिंजो वेकिरो करे हलाई। हिननि खे कुझु बि न थियो आहे, हिन वक़्तु बि परेशान आहे। हे माज़ूर आहिनि, न घुमण जहिड़ा, न फिरण जहिड़ा, न खाइण जहिड़ा, न पीअण जहिड़ा। इहो अपील आहे, असांजे पाड़े में आहे, असांजो पंहिंजो आहे, दोस्त आहे, अज़ीज़ आहे। असां बि एतिरो मुजाहिद आहियूं ऐं जेको सरी सघे कंहिंखे बि त को मदद करे। हिननि इहो मुतालबो कंदे चयो आहे त वज़ीर आला सिंध ॿियनि वस वारनि खां त असांजी मदद करे सरहदी वारा हिननि जी इलाज कराइनि त जीअं हीअ घुमण फिरण जे क़ाबिल बणिजी सघनि। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटोहर, आवाज़ TV न्यूज़ दौदापुर।